जय झूलेलाल। संत साईं लालदास जन जे कर कमलनि द्वारा झूलेलाल मंदिर जो थियो लोकार्पण। त ख़बर बिलासपुर मां आहे त पूज्य सिंधी पंचायत बंधवा पारां हेमू नगर जे सहयोग सां सिंधी समाज जे ईष्ट देव भगवान श्री झूलेलाल जन जो नई साज सज्जा सां गॾु नए भव्य मंदिर जो लोकार्पण कयो वियो। कार्यक्रम जी शुरूआत 12 वॻे रात्रि 8 वॻे हवन कयो वियो। सिंधी धर्मशाला हेमू नगर में शोभा यात्रा निकारी वई। नगर भ्रमण कंदे हुए श्री झूलेलाल मंदिर पहुती। सभिनी खां अॻिते ताशा पार्टी हले पई। उन खां पोइ ते भक्त ॼणनि सिंधी गीत भॼननि ते नचंदे ॻाईंदे हलनि पिया। भगवान झूलेलाल जन जी जीवंत झांकियूं ठाहियूं वयूं हुयूं। दिव्य रथ में सवार संत साईं लालदास जन ऐं वरुण साईं संगत खे दिव्य दर्शन ऐं आशीर्वाद ॾींदे हुए अॻिते वधनि पिया। शोभा यात्रा जो जॻह जॻह आतिशबाजी गुलनि जी वर्षा सां स्वागत कयो वियो। जीवंत झांकी झूलेलाल जन जी ठाही वई हुई। भक्त ॼणनि द्वारा गुलनि जी वर्षा करे आरती कई वई। रात्रि 9 वॻे सिंधु अमरधाम आश्रम चक्कर भाटा जे संत साईं लालदास जन, बरखा भाभी मां ऐं भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री विनीता भावनानी जन जे कर कमलनि सां मंदिर जो सर्व संगत लाइ लोकार्पण कयो वियो। कार्यक्रम जे प्रारंभ में संत साईं लालदास जन भगवान श्री झूलेलाल जन जी प्रतिमा जे समक्ष ज्योति प्रज्वलित करे माल्यार्पण कयो ऐं गॾोगॾु परम श्रद्धेय ब्रह्मलीन बाबा गुरमुखदास जन जी प्रतिमा ते बि माल्यार्पण खां पोइ सत्संग जो आयोजन कयो वियो। साईं लालदास जन भगवान श्री झूलेलाल ऐं बाबा गुरमुखदास जन जी महिमा जो वर्णन कयनि ऐं पंहिंजे ईष्ट देव जे प्रति सदैव ही समर्पित भाव सां पूजा अर्चना करण जो संदेश ॾिननि। अत्यंत ही उत्साह ऐं हर्ष सां गॾु हिकु भक्ति भरियल माहौल साईं जन पंहिंजे सत्संग में अमृत वर्षा कई, जंहिंखे श्रवण करे संगत भाव विभोर थी उथी। संतनि द्वारा ॾिनल भजननि जी प्रस्तुतीअ सां संगत झुमिर पाती। भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी पंहिंजे संबोधन में चयो त इंसान खे धर्म ऐं संस्कृतीअ सां हमेशह गॾु हलणु घुरिजे। हिन दौरान पूज्य सिंधी पंचायत हेमू नगर द्वारा हिकु सम्मान समारोह जो बि आयोजन कयो वियो, जंहिंमें पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा नवनिर्वाचित अध्यक्ष श्री PN बजाज सां गॾु अन्य पंचायत जे अध्यक्ष गणनि ऐं फोटोग्राफर विजय दुसेजा, गोविंद दुसेजा जो शाल पाराए करे श्रीफल ॾेई करे सम्मान कयो वियो। सामाजिक कार्यकर्ताउनि जो बि सम्मान कयो वियो। हिन अवसर ते नवनिर्वाचित अध्यक्ष श्री बजाज चयो त पूरे बिलासपुर में अहिड़ो भगवान श्री झूलेलाल जो मंदिर कान्हे। वॾा भाग्यशाली आहियूं असां बिलासपुर वासी त साईं जन जे आशीर्वाद सां उन्हनि जे मार्गदर्शन में अहिड़ो मंदिर बिलासपुर में ठाहे करे असां पंहिंजे पाण खे गौरवान्वित महसूस कयूं था। बाबा गुरमुखदास सेवा समिति जी महिला सदस्यनि द्वारा सांस्कृतिक कार्यक्रमनि जो आयोजन कयो वियो। हिन में ॿारनि द्वारा भक्ति भरियल भॼननि ते शानदार नृत्य कयो वियो। उपस्थित माण्हुनि ख़ूब आनंद वरितो। कार्यक्रम जे आख़िर में पलव पाए करे विश्व कल्याण लाइ प्रार्थना कई वई ऐं आम भंडारे जो आयोजन कयो वियो। गॾोगॾु शासन द्वारा जारी गाइडलाइन जो पूरो पालन कयो वियो। हिन अवसर ते नवनिर्वाचित अध्यक्ष जे अलावा TD आहूजा, प्रकाश ग्वालानी, हरीश भागवानी, रामचंद्र पेमानी, सुरेश जीवनानी, मनोहर पमनानी, CA कमल बजाज, नंदलाल पुरी, मोतीलाल माखीजा, गोपी ठारवानी, श्याम हरियाणी, नरेश मूलचंदानी, रामचंद्र नागवानी, धनराज आहूजा, रमेश लालवानी, मुरली वाधवानी, भाई साहब व जगदीश जग्यासी, अमरलाल वाधवानी, महेश कुमार ऐं बबलू बमनानी, महेंद्र श्यामनानी, राकेश चौधरी, चक्कर भाटा सिंधी पंचायत जा अध्यक्ष प्रकाश जैसवानी, मोहन मोटवानी, जीवन रोहरा, उत्तम मूलचंदानी, मोहन जैसवानी, विजय मूलचंदानी, मनीष रोहरा, मोहन थारवानी, नंदलाल जीवनानी जे अलावा भारतीय सिंधु सभा महिला विंग नगर अध्यक्ष कंचन मलघानी, अनीता लाल चंदानी, पूनम बजाज, नीलम राकेश, कंचन जैसवानी, दीपा चागवानी, कीर्ति लालवाली जे अलावा अन्य अनेक श्रद्धालुगण उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराइनि। हिन पूरे आयोजन जो सोशल मीडिया जे माध्यम सां लाइव प्रसारण कयो वियो। हज़ारनि भक्तनि घर वेठे कार्यक्रम खे ॾिठो, आनंद वरितो। हिन आयोजन खे सफल ठाहिण में बाबा गुरमुख सेवा समिति चक्कर भाटा बिलासपुर, पूज्य सिंधी पंचायत हेमू नगर बिलासपुर जे सभिनीनि सदस्यनि जो, अध्यक्ष पदाधिकारियुनि जो विशेष सहयोग रहियो। जय झूलेलाल।